खबर शेयर कंदालू अदालत 9 मई समेत ॿियनि 5 केसनि में बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी की गिरफ़्तारी 27 जनवरी ताईं रोके छॾी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट्स इस्लामाबाद में बानी पीटीआई ख़िलाफ़ 9 मई ऐं ॿियनि 5 केसनि की ॿुधणी कई आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मोहम्मद अफज़ल मजूका केस की ॿुधणी कई आहे। बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी तरफ़ां शमसा ख्यानी एडवोकेट अदालत में पेश थी। बानी पीटीआई की अदम मौजूदगी सबब ज़मानत वाली दरख्वास्तों ते दलील न ॾिना विया। अदालत बानी पीटीआई बुशरा बीबी के अगवाट ज़मानत में वाद कंदे 9 मई समेत ॿियनि 5 केसनि में 27 जनवरी ताईं ॿिन्ही की गिरफ़्तारी रोके छॾी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते बानी पीटीआई के अदालत में या वीडियो लिंक ज़रिए पेश थियण की हिदायत जारी करे छॾी आहे। अदालत 9 मई समेत ॿियनि 5 केसनि में बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी की गिरफ़्तारी 27 जनवरी ताईं रोके छॾी आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कोर्ट्स इस्लामाबाद में बानी पीटीआई ख़िलाफ़ 9 मई ऐं ॿियनि 5 केसनि की ॿुधणी कई आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मोहम्मद अफज़ल मजूका केसनि की ॿुधणी कई आहे। बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी तरफ़ां शमसा ख्यानी एडवोकेट अदालत में पेश थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद का धरती टीवी के रिपोर्टर सद्दाम हुसैन असां सां लाइन ते मौजूद। जी सद्दाम, छा तफ़सील आहिनि? इस्लामाबाद की मकामी अदालत 9 मई समेत ॿियनि 5 केसनि में बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी की गिरफ़्तारी 27 जनवरी ताईं रोके छॾी आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में बानी पीटीआई ख़िलाफ़ 9 मई ऐं ॿियनि 5 केसनि की ॿुधणी थी। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मोहम्मद अफज़ल केस की ॿुधणी कई। बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी तरफ़ां शमसा ख्यानी एडवोकेट अदालत में पेश थी, जॾहिं त बानी पीटीआई की अदम मौजूदगी सबब ज़मानत वारनि दरख़्वास्तुनि ते दलील पेश न थी सघिया। अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबीअ जे अॻुवाट ज़मानत में वाद कंदे 9 मई समेत ॿियनि 5 केसनि में 27 जनवरी ताईं जेको आहे सो वाद करे गिरफ़्तारी खां रोकियो वियो आहे। 27 जनवरी ताईं अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते बानी पीटीआई के अदालत में या वीडियो लिंक ज़रिए पेश थियण की हिदायत जारी कई है। इन हवाले से यो ॿुधाईंदा आहियूं त बानी पीटीआई ते 9 मई इक़दाम क़त्ल जाली रसीदुनि समेत ॿिया केस दाख़िल आहिनि, जॾहिं त बुशरा बीबीअ ख़िलाफ़ जाली रसीदूं जमा कराइण के इल्ज़ाम हेठि केस दाख़िल आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में बानी पीटीआई ख़िलाफ़ 9 मई ऐं ॿियनि 5 केसनि में ॿुधणी थी आहे। इन हवाले से ॿुधाईंदा आहियूं त इस्लामाबाद की मकामी अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबीअ की गिरफ़्तारी 27 जनवरी ताईं रोके छॾी आहे। जी।